नाज़िन औकाफ़ खाते सिंध में सुप्रीम कोर्ट के हुक्मन की लताड़ जारी है। मुख़्तलिफ़ खातन के ऑफिसरन के सणबियुनि पोस्टन ते मुक़रर किया वियो आहे। रवाई सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ बिल्कुल ॿियनि खातनि जीअं औकाफ़ खाते में सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी लताड़ वारो जेको अमल आहे उहो जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उन्हनि जे ऑफिसरनि खे सणबियुनि पोस्टुनि ते मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त नेक केस में ज़मानत ते आज़ाद थियल सिविल डेवलपमेंट अथॉरिटी जे असलम शेख खे औकाफ़ खाते में असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर मुक़रर कयो वियो आहे। उन खां अलावा इंसानी भलाई वारे खाते जो फील्ड ऑफिसर आहे गुलशन चौहान जंहिंखे इजावल जे अतीक शाह ऐं खटे सर्किल जे मैनेजर जी जेका चार्ज आहे उहा पिणु ॾिनी वई आहे। उन खां अलावा फिशरीज़ खाते जो असिस्टेंट डायरेक्टर आहे शाह मोहम्मद नासिर रास्ती जंहिंखे एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ सखर ऐं लाड़काणो दूर मुक़रर कयो वियो आहे। इन त ॿिए तरफ़ मज़हबी मामलनि वारी डायरेक्टोरेट में असिस्टेंट मुजीब रहमान खे औकाफ़ खाते में दरगाह अब्दुल्ला शाह गादी जो असिस्टेंट मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त औकाफ़ खाते में चीफ एडमिनिस्ट्रेटर जी जेका पोस्ट आहे उहा सिर्फ़ु केडर पोस्ट हूंदी आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसर आहिनि उहे मुक़रर कया वेंदा आहिनि। बाक़ी जेके इंतिज़ामी पोस्टूं हूंदियूं आहिनि उन्हनि में ख़ासि करे औकाफ़ खाते जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे मुक़रर कयो वेंदो आहे। जॾहिं त औकाफ़ खाते जे केतिरनि ई ऑफिसरनि जी सीनाटी जी जेका लताड़ कंदे मुख़्तलिफ़ खातनि जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे डेपोटेशन ते सणबी पोस्टुनि ते मुक़रर कयो वियो आहे। जंहिं सबबि औकाफ़ खाते जी मेरिट जी लताड़ सबबि जेके मुख़्तलिफ़ जेके औकाफ़ खाते जा ऑफिसर आहिनि उन में मायूसी जी लहर जेका आहे उहा छायल आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल रसूल तफ़सील खां आगाह करण जे लाइ।